अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। चनाइन ते जह वक्त घुरायो त हलिया ईंदासीं, जह वक्त घुरायो त हलिया ईंदासीं, महफ़िल खे मचायो त हलिया ईंदासीं। ही मेड़ ख़ुशियुनि जा त सवें बार अचनि पिया, सूर्य ते सॾायो त हलिया ईंदासीं। तक़रीब जो आगाज़ कयूं था लाखीणे लतीफ़ भिट धणीअ जे शेर सां त जे तूं बेतबाई, जे तूं बेतबाई से आयतूं आहिनि, जे तूं बेतबाई से आयतूं आहिनि, नियो मन लाइन पिरिया संदे पार ॾे। इमदाद ओठो उन जी मां तव्हांखे जदोजहद जी कहाणी छा ॿुधायां। हू पंहिंजे ज़ात में हिकु मुकमिल कहाणी आहे, हिकु मुकमिल किताबु आहे। उनजो हिकिड़ो वॾो दर्दीलो जोखम जो सफ़र आहे, जंहिंजे में हुन हणा वणा महिनतूं कयूं आहिनि, कशाला कया आहिनि, कॾहिं ज़ालिम जे आॾो सिर न निवायो आहे ऐं हिकिड़ी वॾी जदोजहद खां पोइ अॼु लंडन में पहुची हिकु रेडियो क़ाइमु कयो आहे, जंहिंजो नालो आहे वॉइस ऑफ सिंध। वॉइस ऑफ सिंध जा अॼु अल्हम्दुलिल्लाह 6 साल पूरा थिया आहिनि। नंढड़ो अबहम ॿार वॾो थी 6 सालनि जो थियो आहे। पर हिकिड़ी ॿी ख़ुशख़बरी तव्हांखे ॿुधायां त अॼु रेडियो वॉइस ऑफ सिंध सां गॾु अदा इमदाद जी बि बर्थडे आहे। जनम ॾींहं जो लखे मुबारक। भिट धणी तुंहिंजे वतन ते काल्ह जे हाया हली, भिट धणी तुंहिंजे वतन ते काल्ह जे आया हली, सूर ॾींदा ई रहिया पोइ जीअ में जालींदा रहिया। भिट धणी तुंहिंजे वतन ते काल्ह जे आया हली, सूर ॾींदा ई रहिया पोइ जीअ में जालींदा रहिया। सिंध जे जोगियुनि जिया ॿिया सिर फिरिया काथे सॼण, सिंध जे जोगियुनि जिया ॿिया सिर फिरिया काथे सॼण। ॾंग खाईंदा रहिया पोइ नांग पालींदा रहिया। ऐं इहो ॾंग खाइण वारो इंसान अदा इमदाद ओढो, जंहिं उहे ॾंग उहे सूर सिर्फ़ु पाण कोन खाधा, उनजे सॼे ख़ानदान उहे ॾंग खाधा ऐं उन्हनि जे ज़हर खे बर्दाश्त कयो ऐं मुड़ुस थी मुंहुं ॾिनो। ऐं हींअर तव्हांजे साम्हूं अचण जे लाइ दावत ॾेई रही आहियां भाउ मोहम्मद असलम बलोच खे। मोहतरम मोहम्मद असलम बलोच जेके सिंध विजन जे हवाले सां तव्हां सां कुझु ॻाल्हाईंदा। इन मुख़्तसर ॻाल्हि ॿोल जो शुरूआत आउं हीअं थो करियां, तव्हां ओढे साहब खे ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध खे मुबारकबाद ॾियां थो ऐं दुआ करियां थो त आईंदे अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि ऐं जंहिंमें असां सिंधी माण्हुनि जो भलो थींदो रहे। सभ खां पहिरीं मां हींअर आयो आहियां हिते टूर ते, ईंदो आहियां हर साल। मुंहिंजी धीअरूं हिते आहिनि, ऐं हुते चकर हणंदो रहंदो आहियां, अमेरिका बि ईंदो आहियां। ऐं अॼु आऊं हिते साईं मूंखे सां ॻाल्हि ॿोल थी हुई त मूंखे दावत ॾिनई, जंहिंजे लाइ संदसि शुक्रियो अदा कयां थो। हुते हींअर जी अॼुकल्ह असीं सिंध विजन खे ॾिसूं पिया, जंहिंजे लाइ असांजी भेण अदी अफ़साना बुर्गी तव्हांखे काफ़ी ॿुधाए चुकी आहे ऐं उन बारे में वधीक मूंखे ॻाल्हाइण जी का ज़रूरत बि कान्हे। ऐं आउं एतिरो ज़रूरु चवंदुसि वॉइस ऑफ सिंध जो जेको टेलीविज़न साईं शुरू करे रहिया आहिनि, इहा तमामु अहम ज़रूरत आहे। छाकाणि त जेके ॻाल्हियूं पाकिस्तान में असीं मीडिया में नथा करे सघूं, से घटि में घटि हिते तमामु ख़ुशदिली सां थींदियूं ऐं माण्हुनि जो आवाज़ु सॼी दुनिया में पखिड़िबो ऐं असां सिंधियुनि सां जेकी ज़ातियूं थियनि पियूं या जेके वैसा घातियूं थियनि पियूं, उन्हनि जो कुझु अज़ालो थी सघे। हक़ीक़त में पंहिंजे वढे जो वेझ न तबीब। असीं जेको हिन हालत ते पहुता आहियूं, इन में असांजो पंहिंजो ॿुढो आहे। हिकिड़ो त असीं कंटार आहियूं, कंहिं ॻाल्हि ते ध्यानु कोन था ॾियूं। ॿियो त जेके असांजा माण्हू हुकूमत में अचनि था, चाहे वोट वठी अचनि था, चाहे चोर दरवाज़े में अचनि था, उहे तमामु पहिरें नंबर जा पाण खे बेईमान साबित करे चुका आहिनि। तंहिंजे करे अफ़सोस इहो आहे जो असांजी तबाही जो कारण असांजा पंहिंजा माण्हू आहिनि, तंहिंजे करे उन्हनि खे बि सिधो करणु खपे। ॿी ॻाल्हि त साईं जेको प्रोग्राम शुरू करे रहिया आहिनि, ऐं हिकिड़ो रिटायर्ड बैंकर आहियां,
मुंहिंजी का अहिड़ी आमदनी कान्हे न, पर मुंहिंजो पंहिंजो सिस्टम अहिड़ो आहे जंहिंमें आउं पंहिंजे ॿारनि जो मोहताज बि कोन आहियां। तंहिंजे करे आउं पंहिंजी सेविंग्स मां सिंध टेलीविज़न जे लाइ जेको साईं शुरू करे रहिया आहिनि, ऐं $500 जेके तक़रीबन पाकिस्तानी 60-62 थियनि था, ऐं साईं खे सुभाणे पेश कंदुसि। महिरबानी। महिरबानी अदा मोहम्मद असलम बलोच साहब। दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंधी कम्युनिटीअ जो क़ौमी, समाजी ऐं सक़ाफ़ती तर्जुमान जी हैसियत में कमु करे रहियो आहे। मुख़्तलिफ़ प्रोग्राम ऐं लोक मौसीक़ी वसीले दुनिया जे सिंधियुनि खे हिक लड़ीअ में पोइण जी कोशिश करे रहियो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे सिंधी वॾे अंग में ॿुधी रहिया आहिनि। रेडियो खे अञा वधीक बहितर प्रोग्रामनि में मुस्तक़िल बुनियादनि ते हलाइण लाइ सिंधी कम्युनिटी पारां माली सहकार जी ज़रूरत आहे। सिंधियुनि जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर निज सिंधी कम्युनिटी बेस्ड रेडियो आहे। माली सहकार लाइ बैंक अकाउंट जा तफ़सील रेडियो जी वेबसाइट ते मौजूद आहिनि।